अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ तव्हांजे पंहिंजे किचन में शेफ़ AR जमाली हमेशह अगर का न का रेसिपी नई खणी ईंदो आहियां, मज़ेदार क़िस्म जी रेसिपियूं देसी खाधनि ते। देसी खाधा तव्हांखे ख़बर आहे त हूअं बि मुंहिंजे हथनि जा माण्हू चवंदा आहिनि ॾाढा मशहूरु हूंदा आहिनि। बहरहाल तव्हां जॾहिं ठाहींदो ट्राई कंदो तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त उहो खाधा कीअं हूंदा आहिनि। त जीअं हमेशह का न का शइ नई हूंदी आहे। अॼु बि मूं वटि हिकिड़ी रेसिपी आहे, उहा ॾाढी सुठी आहे, मज़ेदार क़िस्म जी। पर उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां, अॼु मूंसां गॾु हिकिड़ो महिमान आहे, साईं पुराणो आर्टिस्ट बि आहे, ॾाढो कमाल जा किरदार रहिया हिननि जा, सुठा। ख़ासि तौर पुलिस जो जेको हुन जो किरदारु आहे उहो बि कमाल जो हूंदो आहे, ॾाढो रोबदार क़िस्म जो। त साईं सैयद कमर शाह सां गॾु आहे। त अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम अस्सलाम। अॼु यकीन कयो मुंहिंजे प्रोग्राम खे ॾाढी ख़ुशी थी, साईं मूंसां गॾु आहे। हमेशह टीवी ते ॾिसंदा हुआसीं असां, साईं मूंखे बि टीवी ते ॾिसंदो आहियां, साईं खे टीवी ते ॾिसंदो, पर कॾहिं गॾु प्रोग्राम कोन कयो। अॼु मुंहिंजे प्रोग्राम में आहे त इहा वधीक मूंखे ख़ुशी आहे। जमाल साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो असां वटि, पंहिंजो एॾो क़ीमती वक़्तु कढी असांजे पंहिंजे किचन में प्रोग्राम में आया तव्हां, तव्हांजी महिरबानी। अॼु ॿियो तव्हां ॿुधायो छा छा मशरूफ़ियात आहिनि तव्हांजूं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास ज़िंदगी गुज़रे पई। तव्हांजी वॾी महिरबानी जो अॼु मूंखे पाण सां गॾु शामिलु कयो आहे हिन प्रोग्राम में तव्हां। बिल्कुलु। ऐं स्पेशली शारजा कुकिंग ऑयल वारनि जी महिरबानी। बिल्कुलु। हा, ही प्रोग्राम जॾहिं मूंखे नूर साहब ॿुधायो त कुकिंग जो प्रोग्राम आहे, तव्हांखे अचिणो आहे ऐं जमाली साहब सां गॾु तव्हांखे अचिणो आहे, त मूंखे वधीक ख़ुशी थी जो सोचियो कोन हुयो त कुकिंग जे प्रोग्राम में मूंखे आंदो वेंदो। बहरहाल जीअं बाथरूम सिंगर हर को हूंदो आहे, बिल्कुलु आहे, ईअं थोरो घणो पचाइण लाज़मी आहे, इंसान खे अचणु घुरिजे। ख़ासि तौर ते मर्दनि खे, मायूं त पचाइनि थियूं, त मायूं वीचारियूं उन्हनि जी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे, छा हूंदी भई मूंखे मानी घर में ठाहिणी आहे, पंहिंजे ॿारनि लाइ ठाहिणी आहे, पंहिंजे मुड़ुस लाइ ठाहिणी आहे, महिमाननि लाइ। पर मर्दनि जेके मर्द असांजे जेके ॿाहिरि बैरून मुल्क वञनि था, एॾो जेके न ठाहिनि, एॾो परेशान वेचारा हूंदा आहिनि। उन एतिरो पैसो न हूंदो आहे होटल ते वेही खाइनि, पर कुझु वरी पाण 4-5 दोस्त जेके मिली करे रूम में रहंदा आहिनि, गॾिजी ठाहींदा आहिनि। त कुकिंग जेका आहे उहा उनखे अचणु घुरिजे ऐं ठाहिणु घुरिजे। त अॼु मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे प्रोग्राम में असां स्टार्ट कयूं। तव्हांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं मतिलबु पाण कॾहिं काई शइ तव्हां ठाही हुजे? जीअं सर मूं अर्ज़ु कयो त ज़ाहिर आहे असांजो तालुक़ु ॿाराड़ी सां आहे, नंढनि शहरनि सां आहे। उतां कई कराची आयासीं, त कराची बि मुंहिंजे ख़्याल में असांखे मौक़ो थो ॾिए खाइण सां गॾु पचाइण सां गॾु। बिल्कुलु। त अल्हम्दुलिल्लाह मूंखे एतिरी कुकिंग ज़रूरु ईंदी आहे त जेकॾहिं घर जा भाती न बि हुजनि त वियल हुजनि, गुज़ारो करे सघे थो, त पाण गुज़ारो करे सघिजे थो, पचाए सघिजे थो ऐं खाई सघिजे थो। घणनि जे लाइ न, त घटि में घटि पंहिंजे लाइ त लाज़मी पचाए खाई सघिजे थो। तो अॼु नाज़रीन असां ठाहींदासीं चिकन कढ़ाई हाला नाका। हाला नाका जी मशहूरु चिकन कढ़ाई आहे, उहा अॼु ठाहियां पियो। जंहिं लाइ मूंखे अधु किलो कुकड़ जेका आहे उहा मूं वटि आहे, टमाटर 4 खां 5 टमाटर शामिलु हिन में कंदुसि। सावा मिर्च आहिनि उहे बि इसमें शामिलु कंदासीं, उहे बि असां वटि ॻाढ़ा मिर्च आहिनि उहे बि शामिलु कंदासीं, धाणा आहिनि उहे बि शामिलु कंदासीं, अदरक ऐं थूम जी पेस्ट आहे उहा बि असीं हिन में शामिलु कंदासीं, ॾही आहे थोरो उहो बि इसमें शामिलु कंदासीं, लूणु जेको हस्बे ज़रूरत इस्तेमालु कंदासीं। सभु खां पहिरियों तव्हां ॿुधायो त असांजो जेको शारजा कुकिंग ऑयल आहे उहो बि लाज़मी आहे हिन डिश में, छो जो शारजा कुकिंग ऑयल आहे तव्हांखे ॿुधायां त असांजे हर ॻोठ या नंढे वॾे शहरनि में माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। त अॼु असां हिन में तव्हांजे साम्हूं ठाहींदासीं चिकन हाला नाका कढ़ाई। त साईं बिस्मिल्लाह कयूं? साईं बिस्मिल्लाह, बिल्कुलु इजाज़त। तो सभु खां पहिरियों चुल्हो, जॾहिं बि किचन में तव्हां को बि डिश पचायो, हूं बि का बि शइ खायो पीओ त बिस्मिल्लाह पढ़णु ज़रूरी आहे। त हुन में हिकिड़ो त हिकिड़ी बरकत ईंदी आहे उन शयुनि खाइण में ठाहिण में। सो असां घणा माण्हू जेके आहिनि एॾियूं मसरूफ़ियात में इहे शयूं भुलिजी वियूं, त असांजी यकीन कयो वॾा माण्हू जॾहिं असांजे नानी हूंदी, ॾाॾी हूंदी, त यकीन कयो उन टाइम मूंखे यादि आहिनि कंहिंखे पाणी बि ॾींदा त बिस्मिल्लाह करे पाणी ॾींदा। में अगरि मिसाल करे खीर हूंदो हुओ वेलोड़ी हूंदी त बिस्मिल्लाह, का शइ पचाईंदी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह पढ़णु ज़रूरी आहे, छो जो असांजे खाधनि में शयुनि में बरकत अचे, बरकत जे लाइ, बरकत लाइ। ठीकु आहे। सो सभु खां पहिरियों चूल्हो जेको आहे इहे असां ॿारियो आहे, देगड़ी सां रखी आहे, इनखे असीं थोरो गरम कयोसीं। हाणे असां हिन में शारजा कुकिंग ऑयल असीं में इस्तेमालु कंदासीं, उहो बि हस्बे ज़रूरत, तक़रीबन 150 ग्राम या 200 ग्राम जे अंदरि। अधु किलो चिकन में काफ़ी आहे। सो
खीर में ऑयल जी गरम थींदो त पोइ असां हिन मंझि कुकड़ खे शामिलु कंदासीं, हिन मंझि जी सुठी तरह सां पचाईंदासीं, पंहिंजो पाणी छॾे। तव्हांजो मतिलबु आहे त कुकड़ हिन में फड़कंदो? बाक़ाइदे, वाह वाह, कुकड़ बाक़ाइदे हिन में फड़कंदो। वाह। पोइ हुन में छा कंदासीं, ॿिया मसाला जेके शयूं शामिलु कंदासीं, तव्हांजे साम्हूं कंदासीं। साईं तव्हां ॿुधायो अॼुकल्ह छा पियो थिए? जमाली साहब, अॼुकल्ह महिरबानी आहे टीवी चैनल्स वारनि जी, मूंखे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इनवाइट कंदा आहिनि। अच्छा। मॉर्निंग शोज़ में कुझु रेडियो जा प्रोग्राम्स, छो जो मां बेसिकली आहियां रेडियो जो माण्हू। उन खां अलावा मुंहिंजो कारोबार आहे कराची में प्रॉपर्टी जो कारोबार आहे। माशाल्लाह, बहितरीन। उहो पिया कयूं। कुझु गवर्नमेंट सां लाॻापियल कारोबार आहिनि मुंहिंजा हिकु ॿ, त मसरूफ़ियत बहरहाल कराची में ज़िंदगीअ त इंसानु, हा, इहे शयूं लाज़मी आहिनि। हाणे में असीं कुकड़ खे फड़काईंदासीं, बल्कि फ्राई कंदासीं। साईं चवंदा फड़काइणो आहे हिनखे, पोइ असीं हिनखे बाक़ाइदे फड़काईंदासीं। हिन मंझि त जिन खे कची जेका आहे न चिकन असां में शामिलु कई आहे, त तेल में थोरो ई फ्राई थींदी। सही। फ्राई थियण खां पोइ जेको पंहिंजो पाणी जेको आहे उहो हिन जो फ्राई थी हिन में निकिरी वेंदो। पोइ असीं ॿिया मसाला हिन में शामिलु कंदासीं। जमान साहब, हिन ऑयल जी का क्वालिटी आहे जो हिन में ख़ुशबू अचणु शुरू थी? ख़ुशबू अचणु, जीअं तव्हां चिकन हिन में विधो आहे त कुकड़ ॿुधाए थो ख़ुशबू आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। बहरहाल किचन में जॾहिं माण्हू कमु कंदो आहे त तेल बि किरंदो आहे, पाणी बि किरंदो आहे। तव्हांजे हथ ते तेल इन शयुनि ते ऐं थोरो कटिंग कंदा हथ बि कटिबो आहे कॾहिं कॾहिं। बिल्कुलु बिल्कुलु। तो हीअ असां हुनखे सुठे तरीक़े सां असांखे फ्राई करिणो आहे। साईं तव्हांखे खाधे में पसंदि कहिड़ी डिश आहे? साईं, हाणे असां नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं को महिमान ईंदो हुयो त कुकड़ खे पकड़ण लाइ डोड़ंदा हुआसीं। डोड़ींदासीं नंढपण में। पोइ वरी इहो थींदो हुयो त जेकॾहिं ॿिए घर में कुकड़ पचंदो हुयो त ख़ुशबू ईंदी हुई, ऐं उन खां पोइ जॾहिं बोड़ पची वेंदो हुयो त वरी बोड़ बि ईंदो हुयो। ऐं ईअं ई वरी असांजे घर में जेकॾहिं महिमान ईंदो हुयो त उन महिमाननि सां वरी पाड़े वारनि में बि उहो बोड़ विराइबो आहे। छो जो उहो त लेती लाज़मी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। घर में जेका पसंदीदगी आहे त शहर में अची करे त हिते त पाड़े वारा पुछनि बि कोन था, पाड़े वारा कोन था पुछनि। हर माण्हू कोशिशि करे थो त किचन मां स्मेल ॿाहिरि न वञे, त सुठी ॻाल्हि आहे, सुठो नथो लॻे। अच्छा, ईअं भला छो आहे? ऐं अक्सर मूं तव्हांजी ॻाल्हि सही आहे। कराची में जेके दोस्त यार आहिनि या शहरनि में, कराची हैदराबाद जा, नवाबशाह जा, सखर जा, लाड़काणो, किथे बि हिकु दोस्त यार आहिनि उहे ई यादि रहंदा आहिनि। जेको पाड़े में आहे उनजी ख़बर ई कान्हे केरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ॻोठनि में ईअं न आहे। ॻोठनि में 100 को ते बि फलाणे पुटु फलाणे पुटु मिटनि जी सभिनी शयुनि जी ख़बर हूंदी आहे। हिते ईअं न आहे। पोइ हेल्प बि तव्हां मुंहिंजी कयो, पाणी खणी ॾियो हिन में। अच्छा, हीअ पाणी असीं थोरो शामिलु कंदासीं, ऐं उन खां पहिरियां असां में अदरक और थूम जी पेस्ट शामिलु कंदासीं। चिकन हाला न का कढ़ाई ठही रहा है, हिन में तक़रीबन 2 चमचा जेके आहिनि टी स्पून रखो ॾियो। जीअं हिन मंझि छो कुकर थोरी असां भुञी छॾी आहे मंझि। वाह, ठीकु आहे न। हाणे हिनखे असीं थोरो पचाईंदासीं, उन खां पोइ हिन में पाणी पवंदो। बिल्कुलु ठीकु आहे। बाक़ी मसाला असीं पोइ हिन में शामिलु कंदासीं। सही। जंहिंमें दाणा बि आहिनि, अछो जीरो बि आहे, ॻाढ़ा मिर्च बि आहिनि, लूणु बि आहे, सावा मिर्च बि आहिनि, सावा दाणा बि आहिनि। रखिया आहिनि। हाणे असीं थोरो सी पाणी शामिलु कंदासीं। थोरो पाणी बचाइजो, बसि काफ़ी आहे। बसि रखंदासीं हिनखे पाणी खे। उन सां गॾो गॾु जी चिकन जेका ॻरींदी हिन में पाणी में ॻरी वेंदी, गॾो गॾु असीं मुंहिंजे टमाटर बि शामिलु कंदासीं। हिते ई शामिलु थी वेंदा आहिनि मसाला जेके आहिनि से। टमाटर बि ॻरी वेंदा आहिनि पाणी। अच्छा, सावा मिर्च जेके आहिनि साबित वेंदा आहिनि हिन में? जी, साबित वेंदा। वाह वाह वाह। बल्कि तव्हां साबित जाम तव्हां कटिंग करे बि विझी सघो था। अच्छा, अगरि 2 टुकड़ कयो, हिन जी मिसाल जी ॻाल्हि, अगरि हुनखे असीं 2 टुकड़ करणु चाहियूं ईअं विझी सघो। अच्छा, ठीकु। त मुंहिंजे ख़्याल में थोरो ब्रेक जो टाइम ब्रेक वठूं। त नाज़रीन, पंहिंजे किचन में आहे थोरी ब्रेक आहे। ब्रेक खां पोइ वरी ईंदासीं। त पंहिंजो किचन तव्हां ईअं ॾिसंदा रहो। वेलकम बैक नाज़रीन, पंहिंजे किचन में अॼु हाला नका जेका चिकन कढ़ाई ठही रही आहे।
शारजा कुकिंग ऑयल में असां ठाहे रहिया आहियूं हिन मंझि। शारजा कुकिंग ऑयल जेको आहे पंहिंजाइप जो अहसासु उहो ऑयल में आहे बिल्कुलु। हिन में मां तव्हांखे साईं ॿुधायां हिन मंझि सनफ्लावर ऐं उन खां अलावा हिन में सोयाबीन ऑयल आहे, हिन जो गिह बि आहे हिननि जो। अच्छा, बिल्कुलु हिननि जी काफ़ी जेके आहिनि सोयाबीन सनफ्लावर कुकिंग ऑयल हिननि जो ई आहे। इहा वैरायटी आहे हिन जी। सो असां सभु खां पहिरियां तेल गरम कयोसीं। तेल गरम करे हिन मंझि असां जेका चिकन जेका हुनखे सुठे तरीक़े सां फ्राई कयोसीं। जेकी चिकन फ्राई थी वई उन में थूम अदरक जी पेस्ट बि शामिलु कईसीं। उन में पाणी विझी चिकन खे थोरो सुठी तरह सां ॻारियोसीं। गॾो गॾु टमाटर बि असां हिन मंझि शामिलु कया। त हाणे साईं हिन में जेके सावा धाणा सावा मिर्च जेके आहिनि 3 खां 4 तो हिन में शामिलु कंदासीं। ठीकु आहे। जमाली साहब मसालनि जी अंदाज़ो कीअं थिए त केतिरी मिक़दार में मसाला? मूं कॾहिं तोरे या कॾहिं कोन इस्तेमालु कया। असां टेबल स्पून जो इस्तेमालु कंदा आहियूं। अधु किलो चिकन आहे, हिन में दाणा जेके आहिनि 0 आहे। ॻाढ़ा मिर्च असीं शामिलु कंदासीं। ॻाढ़ा मिर्च पाउडर आहे तक़रीबन 2 टीस्पून जेके आहिनि उहो तव्हांजे मथां हिन में कारा मिर्च बि शामिलु करे सघो था हिन मंझि। मतिलबु पचाइण वारे खे अंदाज़ो हुजे। ठीकु आहे न। हाणे हीअ सफ़ेद 0 ऐं दाणा जेके आहिनि मिक्स आहिनि उहे असीं हिन में शामिलु कंदासीं। तक़रीबन 2 चमचा हुया हिन में टीस्पून उहे शामिलु कंदासीं। हिनखे सुठे तरीक़े सां मिक्स करिणो आहे पहिरियां हिनखे। गॾो गॾु में लूणु जेको आहे हल्दी ज़रूरत उहो बि हिन मंझि शामिलु कंदासीं। चिकन हाला न का कढ़ाई ठही रहे नाज़रीन तव्हां ॾिसो। लूणु हल्दी ज़रूरत हमेशह चवंदो आहे तव्हां पंहिंजे हिसाब सां। ठीकु आहे, काफ़ी आहे मुंहिंजी। भुञणो पवंदो सुठे तरीक़े सां हिनखे मसाले में। माशाल्लाह कढ़ाई जो रंग ई चेंज थी वियो। रंग ई चेंज थी वियो मसाले वाह 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 वाह। ऐं ख़ुशबू बि अचे पई। ख़ुशबू बि अचे पई बिल्कुलु। त हाला न का चिकन कढ़ाई माण्हू अक्सर ग्रेवी में ई खाईंदा आहिनि। जो टमाटरनि जी ग्रेवी जेका हूंदी आहे मानी सां खाइण सां मज़ो उन में ईंदो आहे। सो असां हिनखे अच्छा जमाली साहब हिते जेके होटलुनि ते कढ़ाई मिलंदी आहे उन में का रस न हूंदी आहे। सिंधी में असां हुनखे रहो चवंदा आहियूं। त उन में रहो लास रस न हूंदी आहे। ऐं हीअ तव्हां जेको ठाहियो आहे त हीअ त ज़बरदस्त शइ पई ठहे। सर हीअ जेका हिन में टमाटरनि जी ग्रेवी में इन करे कई आहे रहो लाज़मी आहे। मानी सां गॾु बूटी सां गॾु रहो न हुजे त उहो मानी ख़ुश्क मज़ो ई न ईंदो। ॿोड़ जो मज़ो ई न हूंदो। हा बिल्कुलु। अच्छा हिन में थोरा असां 2 चमचा जेके आहिनि ॾही जा बि शामिलु कंदासीं। अच्छा हिन ॾही जो इस्तेमालु छो थो थिए भला हिन में? ॾही जो थोरो हिकिड़ी त ग्रेवी वधंदी आहे त हुनजो खटाइण जो ज़ाइको जेको आहे थोरो चेंज थींदो। टमाटर में अक्सर टमाटर में खटाइण कंहिं में घटि हूंदी आहे, कंहिं में वधीक हूंदी आहे। पर थोरा टमाटर जेके आहे ॻाढ़ा घटि हुआ त मां इन करे में ॾही शामिलु थोरी कई आहे। त हिनजी खटाइण जेका आहे लाज़मी आहे। न त खटाइण हिन में टमाटे सां इस्तेमालु टमाटरनि सां घटि हूंदी आहे। अच्छा टमाटर में अच्छा मां ॾिसां पियो त ॾही विझण सां या धोरो विझण सां हिन में थोरो घाटोपण अची वियो आहे। बिल्कुलु। ऐं हिन जी जेका रस आहे उन में मानी जे खाइण सां वधीक मज़ो ॾींदी। सो त नाज़रीन तव्हांजे पंहिंजे जेको किचन आहे बिल्कुलु जी साईं टाइम न्यूज़ त तव्हां ॾिसी रहिया आहियो। मज़ेदार क़िस्म जी रेसिपी ठही रही आहे। मूंसां गॾु साईं बि गॾु आहे। साईं बि सिखे पियो। साईं तव्हां इहो पहिरियों बि सुवालु पुछियो त सब्जियुनि में या तव्हां खाधनि में पाण खे ॿी कहिड़ी डिश तव्हांखे पसंदि कहिड़ी आहे? साईं असां छो त मां वरी अर्ज़ु कंदुसि असां ॿाराड़ी जा माण्हू आहियूं। त ॿाराड़ी में भींडियूं तरियल भींडियूं पटाटा बि तरियल। अच्छा ठीकु आहे। ऐं ख़ासि करे अंबनि जे मौसम में अंब उन सां गॾु अछा चांवर जंहिंखे तरियल पटाटा लाज़मी आहिनि। ऐं उन सां गॾु तरियल पटाटा वरी खीर जो गिलास लाज़मी आहे। वाह थी वञे। इहा असांजे चवंदा सिंध जी हिकिड़ी सौगात जेके चऊं उहा ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो ऐं शहर में त बिरयानी ख़ासि करे तक़रीबन हीअ डिश असांजी तक़रीबन नाज़रीन तयारु थी चुकी आहे। हाणे थोरा समय दाणा सावा शामिलु कंदासीं। चूल्हो बंदि कंदासीं पोइ असीं वेंदासीं ॿी रेसिपी ते। ॿी रेसिपी साईं जी फरमाइश ते तरियल पटाटा। त उहा असीं ठाहींदासीं। उहा साईं जी फरमाइश ते हीअ जेका मूं पाण ठाही आहे पंहिंजी पसंदि ठाही आहे। हाणे जेको महिमान ईंदो उनजी पसंदि बि लाज़मी आहे। त हिकिड़ी डिश महिमान जी पसंदि ते ई ठाहींदो आहियां। सो हीअ असां हिनखे थोरो साइड ते रखंदासीं। हिन खे कंदासीं हिन पासे। त ॿी डिश असीं तयारु कंदासीं तरियल पटाटा। हिन पासे साईं जी फरमाइश आहे। मूं तरियल पटाटा पहिरियां कटिंग करे छॾी आहे। तक़रीबन 3-4 अदद पटाटा आहिनि। मसाला असीं घटि विझंदा आहियूं ॻोठनि में। हू बि तव्हांखे ख़बर आहे त सुका दाणा हूंदा आहिनि कुटियल उहे आहे। ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि लूणु हूंदो आहे। वधीक मसाले में पवंदा बि न आहिनि। सावा मिर्च तव्हां शामिलु करणु चाहियो त उहो तव्हां शामिलु करे सघो था। त इन खे असीं पहिरियां चूल्हे खे असीं ॿारींदासीं।
चुल्हो ॿरे पियो। साईं रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे त तव्हांजा रोज़ा वग़ैरह कीअं पिया हींअर? साईं अल्हम्दुलिल्लाह 11 महीननि खां पोइ 12 महीनो इस्लामी जी जी लिहाज़ सां असांजो बरकतुनि जो महीनो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो पियो हले। दिलि चवंदी आहे त रमज़ान महीनो रहे ऐं रोज़ा रखूं, ईद अचे, ख़ुशियूं मल्हायूं। बिल्कुलु ईअं ई आहे। मूं बि नंढपिण में जेको माण्हू नंढे हूंदे रोज़ा रखंदो हुओ वाह वाह ॻोठनि में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। कॾहिं कहिड़ी उमिरि में तव्हां पहिरियों रोज़ो रखियो? जमाली साहब सच यादि आहे मूंखे यादि त कोन्हे को, पर यकीनन चाइल्डहुड में शुरूआति थी वेंदी आहे रोज़नि जी। बिल्कुलु। ऐं मूंखे यादि त कोन्हे को, पर रोज़े जी जेका मज़ो ईंदो आहे रोज़े रखण खां पोइ जेका इफ़्तारी थींदी आहे, या असां नंढड़ा हूंदा हुआसीं, मूंखे यादि आहे त रोज़े सहरी टाइम ते जॾहिं अमड़ असांखे उथारींदी हुई, उथण दिलि न चवंदी। वाह वाह। ऐं उन खां पोइ वरी असांजे चवंदा आहिनि सणबो भत या जंहिंमें खीर वेंदा। त उन सां गॾु जॾहिं रोज़ो रखिबो हुयो नंढपण में, हींअर त ख़ैर एतमामु थिए थो, इलाही तयारियूं थियूं थियनि ॿारहाड़ी में। रोज़े रखण जे टाइम ते बि कोशिशि कयो त मसालनि वारा खाधा न खाइजनि। ॾही जो इस्तेमालु तव्हां कयो, दही तव्हां घर में बि हूंदी आहे अक्सर, उहो ई कयो। या कीमो अक्सर माण्हू कीमो पराठो खाईंदा आहिनि, पर तरियल शयुनि खां थोरो अवॉइड कयो त तरियल शइ बि न। जमाल साहिबु हिते शहर में त इलाही सारियूं शयूं थी वियूं आहिनि, जंहिंमें पराठा बि थी विया आहिनि, त कीमा बि खाइनि था माण्हू, ऐं इलाही सारियूं शयूं, ऐं ज़रूरत खां वधीक बि खाई था वञनि। ज़रूरत खां वधीक न, माण्हू बैलेंस करे हलिया। माण्हुनि खे शायदि ईअं थो लॻे त रोज़े रखण सां कमज़ोरी थी वेंदी, हालांकि ईअं थिए कोन्ह थो। रोज़े रखण सां त अञा एनर्जी थी वेंदी। बिल्कुलु ईअं ई आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ई महीनो आहे, इन में सिहत बि सेट थी वञे, जेकॾहिं माण्हू जो वज़न आहे त उहो लेवल में अची थो वञे। बिल्कुलु बरकतुनि जो महीनो आहे। माण्हुनि खे हिकु ॿिए जो ख़्याल बि करणु घुरिजे। घणनि माण्हुनि जे घरनि में ॻोठनि में अक्सर हूंदो आहे, या शहरनि में बि अक्सर गुरबत इलाही थी वई आहे, त जिन वटि हूंदे वारा माण्हू आहिनि उहे हिकु ॿिए जो ख़्यालु रखनि, पंहिंजे पाड़े वारनि जो लाज़मी आहे। ग़रीबनि जो ख़्यालु ख़ासि माण्हू ख़्यालु रखे। ॻोठनि में असांखे ख़बर छा हूंदो आहे, ॻोठनि में इहो हूंदो आहे त असांखे नंढे हूंदे जेके बि अफ़्तारी जो टाइम हूंदो हो, रोज़े खोलण जो टाइम त माण्हू छा कंदा, जेके बि घरनि में का बि शइ ठहंदी उहा मस्जिद में मोकिलींदा हुआ। यकीनन बिल्कुलु। हा, मस्जिद में उहा शइ वेंदी। तो मूंखे यादि आहे वक़्तु मस्जिद में माण्हू रोज़ो खोलींदो हुओ। अक्सर मर्द जेके माण्हू मस्जिद में रोज़ो खोलींदा हुआ, जेके औरतूं लेडीज़ जेके आहिनि उहे पंहिंजो घर में खोलींदियूं। त रोज़े खोलण खां पोइ फौरन निमाज़ बि थींदी, त इन करे उहो जमात सां गॾु निमाज़ पढ़ंदा। असांजे ॻोठ में त वरी मज़ेदार ॻाल्हि इहा थींदी हुई, असां नंढा हूंदा हुआसीं त पंहिंजे घरां सभु कुझु खणी अचिबो हुयो, ऐं मौलवी साहिबु वरी सुठियूं शयूं साइड ते कंदो हुयो। इहो हिकिड़ो मज़ेदार शइ हूंदी। ऐं इहो रुॻो असांजे ॻोठ में छा जिते किथे ईअं थींदो आहे, मौलवी लाइ स्पेशल हूंदो। सो मौलवी वरी छो त रोज़ो खोले वरी अज़ान ॾियण में लॻी वेंदो हुयो, ऐं उते शायदि मज़े सां इफ़्तारी करे न सघंदो हुयो, त पोइ जेके सुठियूं शयूं हूंदियूं किनारे करे छॾींदो हुयो। त इहो बहरहाल रोज़े खोलण जो पंहिंजो मज़ो आहे, जॾहिं फैमिली सां वेही माण्हू इफ़्तारी थो करे, सहरी टाइम ते उथिजे थो। हालांकि सहरी टाइम ते उथणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर छो त असांजे दीन इबादत जो हिसो बि आहे। ऐं अलाह ताला रोज़े में बि हिकमत रखी आहे। बेशक ईअं सम्झो त तव्हांजी जिस्म जी ज़कात जेका आहे सा रोज़ो आहे। उन में इलाही सारियूं शयूं जेके आहिनि से संभालजी थियूं वञनि जिस्मानी हवाले सां। पाकीज़गी बि रहे थी काफ़ी। बिल्कुलु असां हूअं जेकॾहिं इतफ़ाक़ सां निमाज़ का रहिजी वञे थी, पर रमज़ान जो महीनो अहिड़ो बाबरकत महीनो आहे जो 5 निमाज़ूं तव्हां पढ़ो था ऐं अलाह जे हुज़ूर हाज़िरी थी थिए। बेशक जेके ग़लतियूं थियल आहिनि उन्हनि जी माफ़ी तलाफ़ी थी थिए। बेशक
लूणु मूं शामिलु कयो हिन में हस्बे ज़रूरत पंहिंजे हिसाब सां जे सही। पटा जा पचंदा थोरा त हिन में असीं दाणा जेके आहिनि सुका थोरो हिन में ज़ीरो बि शामिलु कंदासीं सुका दाणा जेके आहिनि 3 खां 4 अदद जेके आहिनि असीं हिन में शामिलु कंदासीं टी स्पून वॾा चमच न नंढा चमच ई धाणा साबित विझबा आहिनि या कुटे करे कुटियल था कुटियल दाणा सही 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 कुटियल दाणा असीं हिन में वाह शामिलु कया आहिनि धाणे जो डिश में वॾो अमल आहे वॾो अमल आहे ख़ुशबू जे हवाले सां मज़े जो टेस्ट अची थी वञे सही हिन में अगरि थोरो हिनखे तव्हां चयो त थोरो ॻाढ़ो आहे सही थोरो सो पाणी शामिलु कंदासीं हिन में थोरो जल्दी पटाटा ईअं ॻरी वेंदा पोइ हिन में को महिमान अचो थो वञे त पोइ हुन महिल जेका आहे वाह वाह बिल्कुलु थोरो की असली तरियल पटाटा जेके आहिनि सही उन में थोरो सां पाणी शामिलु कयो हींअर हिन में ॻरी वेंदासीं हिन में ऐं थोरा जेके आहिनि दाणा शामिलु कया सही मूं इहो पुछणु पियो चाहियो हा त हिन में ॻाढ़ा मिर्च विझंदव या सावन मिर्चनि सां ॿई आहिनि ॿई आहिनि हा सावा मिर्च शामिलु कंदासीं हा सावा मिर्च जॾहिं तव्हां कटिया सावा पे मिर्च हा त मूं अंदाज़ो लॻायो तव्हां सावा मिर्च इस्तेमालु कंदव त हाणे तव्हां हिन में ॻाढ़ा मिर्च बि विझो ॻाढ़ा मिर्च सावा मिर्च पंहिंजो ज़ाइक़ो आहे अगरि माण्हू मानी शरीर में खाईंदो आहे त घणा माण्हू साइड ते सावा मिर्च करे खाईंदा आहिनि सही 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 अच्छा साए मिर्च जो इस्तेमालु माण्हू कचा सावा मिर्च बि सलाद में रखंदा माण्हू खाईंदा आहिनि अक्सर सलाद खाईंदा आहिनि जब पाण कुचंबर चवंदा आहियूं सही उन में बि तव्हां में शामिलु करे सघो था अच्छा ॻाढ़े मिर्च सां को नुक़सानु ॼमंदो आहे ॻाढ़ो मिर्च अगरि तव्हांजी मिर्चूं तव्हां पाण अगरि मशीन में तव्हां पीरायो साबित विझी ॻाढ़ा मिर्च वठी उहो त बहितरु आहे बाक़ी बाज़ारि मां तव्हां वठो त हुनजो भरोसो न आहे अच्छा मिलावट जेकॾहिं चऊं त मिलावट खां पाक आहे पाक आहे पंहिंजो पिठल जे पोइ कुटिल जेके क्रश मिर्चूं आहिनि कुटियल उहे माण्हू वठे थो उहो बहितरु आहे सही अगरि पाउडर शेप में था वठो त पर सुठी क्वालिटी अगरि तव्हां वठो त बहितरु आहे त पिठ कोशिशि कयो त पंहिंजे पिठल हुजे हथ जो वधीक आहे डिशूं ॿई नाज़रीन असांजो रेडी थी चुकियूं आहिनि तव्हांजे साम्हूं पाणी पियो अचे बराला रोज़े खां पोइ रोज़ तव्हां इंतज़ारु कंदो रोज़े खां पोइ बाक़ाइदे असां रोज़ो बि खोलींदासीं हुन सां गॾो गॾु असीं पंहिंजो अफ़्तार कंदासीं पटाटनि सां कढ़ाई सां बि पकोड़ा समोसा हुन ई खाईंदा आहियूं खजूर हुन बि खाईंदा आहियूं शरबत हुन बि पीअंदा आहियूं पर कोशिशि कयो त हुन सां गॾो गॾु असीं पंहिंजो डिनर जेको आहे मानी राति वारी गॾो गॾु खाई छॾियूं त बहितरु आहे अॼु जूं साईं डिशूं जेके आहिनि तक़रीबन ॿई डिशूं नाज़रीन तयारु थी चुकियूं आहिनि तरियल पटाटा ऐं चिकन हालण खां कढ़ाई मज़ेदार क़िस्म जी रेसिपी आहे ऐं उमेद थो कयां त अॼु वारो प्रोग्राम तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो तव्हां बि घर में ट्राई कयो ईअं ई ठाहियो अॼु असां सां गॾु महिमान हो ऐं जो वॾो थोराईंदो आहियां साईं मुंहिंजे प्रोग्राम में आयो साईं बि चयो त घर में वञी डिशिस ठाहींदुसि पर शारजा कुकिंग ऑयल जे अंदरि ई उनमें ठाहींदो जंहिंमें शारजा कुकिंग ऑयल तव्हांखे ॿुधायां त हिन मंझि सन कुकिंग ऑयल ऐं सोयाबीन भई हिननि जी जेका आहे ब्रांड आहे उहा आहिनि हिननि जी शारजा बि आहे उनखां गिह बि हिननि जो आहे उहो बि ज़बरदस्त तव्हांखे उफराट ठाहिणा आहिनि त गिह में तव्हां ठाहियो ऐं उन सां अलावा जेकी बुसरी ठाहिणी आहे त उहा बि तव्हां ठाहे सघो था साईं कॾहिं बुसरी ते तव्हां खाधे कॾहिं न असां जेके रूरल एरिया सां जंहिंजो तालुक़ु आहे त असां त बुसरियूं त यकीन नंढे हूंदे वाह 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 मज़ो ईंदो पर हाणे सुबुह सुबुह जो छा हूंदो आहे मखण हूंदो आहे ताज़ो ताज़ो बुसरी ठहियलु हूंदी आहे वाह अक्सर माण्हू हाणे ॻोठ में चांहियूं जेके 3-4 कप पीअंदा चांहियुनि माण्हू खे तबाह करे सही बुसरी पचंदी हुई चांवरनि जी मानी पचंदी हुई जुअर जी मानी जेके तव्हांजे रेस्टोरेंट ते हाणे मिलनि थियूं कराची में तव्हांखे ज़रूरु ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ी शयूं कोन मिलंदियूं आहिनि अक्सर मूं वटि आहिनि मूं इन करे त इहे शयूं रखियूं न जेके कराची में असां आया आहियूं माण्हू त उन्हनि खे ख़बर हुजे त इहे शयूं किथे मिलंदियूं आहिनि ऐं माण्हू कराची जे माण्हू सिंधी के अलावा ॿिया माण्हू बि इलाही जेके शौक़ीन पसंदि कंदा आहिनि नई डिश आहे बिल्कुलु नई आइटम आहे त माण्हू शौक़ सां खाइनि था बिल्कुलु त नाज़रीन अॼु जो प्रोग्राम असांजो ज़रूरु तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं उमेद थो कयां तव्हां प्रोग्राम जी जेके डिशिस मूं ठाहियूं तव्हां ज़रूरु ठाहिजो ऐं साईं जो बि शुक्रगुज़ार आहे मुंहिंजे प्रोग्राम में आयो हीउ तव्हांजो पंहिंजो किचन आहे ऐं पंहिंजो प्रोग्राम टाइम न्यूज़ से तव्हां ॾिसंदो ज़रूरु इनशाला वरी कंहिं नई रेसिपी सां नए प्रोग्राम में वरी तव्हां असांखे ॾिसंदो ऐं कंहिं नए गेस्ट सां गॾु त अॼु जे प्रोग्राम में अल्लाह हाफ़िज़।